बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तासीम मीम तिल्का आयातुल किताबिल मुबीन। ही सूरह क़सस है या मक्का मुकर्रमा में नाज़िल थी ऐं हिन में 88 आयतूं आहिनि ऐं 9 रुकू आहिनि। ऐं अॼु इंशा ताला पहिरियों इब्तिदाई जेके हिन जूं 6 आयतूं आहिनि उन्हनि जो तर्जुमो ऐं थोरी तफ़सील अर्ज़ थींदी। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शुरू अल्लाह ताला जे नाले सां जेको बेहद मेहरबान निहायत रहम वारो आहे। तासीम मीम इनके हरूफ़ मुक़त्ताआत चइबो आहे। इन्हनि जो सही इल्म जेको आहे अल्लाह पाक खे आहे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आहे। ऐं इहो अल्लाह पाक ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विच में हिकिड़ो राज़ आहे जंहिंजो अल्लाह रब्बुल आलमीन ॿिए कंहिंखे को इल्मु कोन ॾिनो आहे। तिल्का आयातुल किताबिल मुबीन। ही फ़ैसिलो करण वारे किताब जूं आयतूं आहिनि यानी क़ुरान पाक जूं। नतलू अलैका मिन नबइ मूसा व फ़िरऔन बिल हक़्क़ि लिक़ौमिन युमिनून। ईमान वारनि माण्हुनि जे लाइ ईमान वारनि माण्हुनि जे फ़ाइदे जे लाइ ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांखे मूसा ऐं फ़िरौन जा कुझु हालात हक़ीक़ी तौर ते यानी सही हक़ीक़ी हालात मां कुझु तव्हांखे पढ़ी ॿुधायूं था यानी नाज़िल करियूं था। हिन सूरत में अल्लाह रब्बुल आलमीन शुरूअ में कई आयतुनि ताईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो क़िस्सो ऐं उन्हनि जी पैदाइश खां वठी करे इब्तिदाई जेके हालात आहिनि उनखे तफ़सील सां बयानु फ़रमायो आहे। इन्न फ़िरऔन अला फ़िल अर्ज़ि वजअल अहलहा शियअन यस्तज़इफ़ु ताइफ़तम मिनहुम युज़ब्बिहु अब्नाअहुम व यस्तहयी निसाअहुम इन्नहु कान मिनल मुफ़्सिदीन। बेशक फ़िरौन ज़मीन में सरकशी कई ऐं ज़मीन जे रहवासियुनि खे मुख़्तलिफ़ गुरोहनि में विरहाए छॾियो। हिकिड़ी जमायत खे हुन दॿाए रखियो हो। उन्हनि मां हिकिड़ी जमायत खे हुन दॿाए रखियो हो। एतिरो दॿाए रखियो हो जो हुननि जे पुटनि खे कुहंदो हो ऐं उन्हनि जे औरतुनि खे ज़िंदा छॾींदो हो। ऐं हक़ीक़ी ॻाल्हि इहा आहे त उहो फ़िरौन जेको फ़साद मचाइण वारनि मां हो। असल में फ़िरौन हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो। उन ख़्वाब जी उन ताबीर पुछी त नुजूमिन उनखे ॿुधायो त इन ख़्वाब जी ताबीर इहा आहे त बनी इसराइल में हिकिड़ो छोकिरो पैदा थींदो ऐं उहो तुंहिंजी सल्तनत खे ख़तमु कंदो ऐं तुंहिंजी तबाही जो ज़रियो बणजंदो। त पोइ फ़िरौन जेको थो इहो फ़ैसिलो कयो हूअं ई बनी इसराइल खे हुन ॾाढो दॿाए रखियो। हिते अल्लाह ताला फ़रमायो पियो ज़मीन जे रहवासियुनि। ज़मीन मां मुराद आहे संदसि मुल्क मिस्र जेको आहे उन जे रहवासियुनि जा हुन 2 गिरोह करे छॾिया हुआ। हिकिड़ा हुआ क़िब्ती, ॿिया हुआ सबती। क़िब्ती माना जेके हिन जे यानी ख़ानदान वारा ऐं क़ौम वारा फ़िरौन जे क़ौम वारा ऐं ॿियो सिबती यानी बनी इसराइल। त हुननि खे ॾाढो न जेको सो वधायो पंहिंजे क़ौम वारनि खे जहिड़ो सरदार बनायो ऐं हू जेके बनी इसराइल हुआ वीचारा उन्हनि खे जहिड़ो ग़ुलाम करे छॾियो।
ऐं हर एतबार सां उनखे दॿायो वेंदो, एतिरो दॿायो वियो जो इन ख़्वाब खां पोइ ऐं इन निजूमिन जे इन ताबीर खां पोइ, पेशन गोई खां पोइ हुन चयो त आउं इन्हनि जे छोकिरनि खे जेके नवां पैदा थींदा उन्हनि खे कुहाए छॾींदुसि। ऐं ख़बर न आहे केतिरा कई ॿार उन कुहाए छॾिया। बाक़ी छोकिरियुनि खां उनखे डपु कोन हो, छोकिरियुनि जे बारे में पेशन गोई बि कान हुई। सो छोकिरियूं ऐं हिन खे ख़िदमतूं बि वठणियूं हुयूं। सो हिनखे इन जी क़ौम खे उन करे छोकिरियुनि खे छॾींदो त भले उहे जीअनि, पर छोकिरनि खे कुहाए छॾींदो। अल्लाह ताला फ़रमाए पियो त बेशक ओ फ़साद मचाइण वारनि मां हो। हाणे हुननि त इहा तदबीर कई, फ़िरौन ऐं फ़िरौन जे माण्हुनि इहा तदबीर कई। अल्लाह ताला फ़रमाए पियो असां छा इरादो कयो, वनुरीदु अन नमुन्न अलल्लज़ीन इस्तुज़इफ़ू फ़िल अर्ज़ि वनजअलहुम अइम्मतन वनजअलहुमुल वारिसीन वनुमक्किन लहुम फ़िल अर्ज़ि वनुरिय फ़िरऔन वहामान वजुनूदहुमा मिन्हुम मा कानू यहज़रून। ऐं असां चाहियो थे त उन्हनि माण्हुनि ते एहसान करियूं जिन खे ज़मीन में दॿायो पियो वञे, दॿायो वियो। वनजअलहुम अइम्मा, ऐं असां उन्हनि खे पेशवा बनायूं ऐं असां उन्हनि खे वारिस बनायूं, क़ाइम मक़ाम बनायूं ऐं ज़मीन में उन्हनि खे इक़्तिदार ॾियूं। ऐं फ़िरौन, हामान ऐं उन्हनि जे लश्करनि खे असां उन ॾेखारियूं उहा शइ जंहिंखां बचण जी हू तदबीरूं करे रहिया हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन फ़रमाए पियो त हुननि त इहो फ़ैसिलो कयो, हुननि इहो तदबीरूं कयूं ऐं असां इहो चाहियो थे त उहे वीचारा जेके ज़मीन में यानी पंहिंजे संदन मुल्क में मिस्र में दॿाया पिया विया, एतिरा दॿाया पिया विया जो बिल्कुलु उन्हनि खे जहिड़ो पेरनि जे हेठां लताड़ियो पियो वियो। इन्हनि कमज़ोरनि खे, इन्हनि ॾुतड़ियलनि खे ते असां अहसान करियूं, असां इहो फ़ैसिलो करे छॾियो। ऐं ॿियो इहो फ़ैसिलो कयोसीं त असां इन्हनि खे जेको थो दीनी ऐं दुनियावी फ़ाइदा ॾियूं। दीनी फ़ाइदो इहो ॾियूं त असां हिननि खे पेशवा बनायूं, माण्हुनि जो पेशवा बनायूं, इमाम बनायूं। ऐं दुनियावी फ़ाइदो इहो असां हिननि खे ॾियूं त हिननि खे असां मुल्क ऐं माल जो जेको वारिस बनायूं ऐं उन सां गॾोगॾु असां इन्हनि खे बादशाह बि बनायूं। वनुमक्किन लहुम फ़िल अर्ज़, ऐं असां हिन खे ज़मीन में इक़्तिदार ॾियूं। ऐं फ़िरौन ऐं हामान इन जो वज़ीर हो फ़िरौन जो, ऐं इन्हनि जे लश्करनि खे असां उन ॻाल्हि उहा शइ ॾेखारियूं जंहिंखां बचण जूं तदबीरूं पे हिननि कयूं। माना हिननि खे कहिड़ी शइ जो डपु हो, हिननि खे इन ॻाल्हि जो डपु हो त असांजो जेको मुल्क आहे, असांजो जेको इक़्तिदार आहे उहो ख़तमु न थी वञे। ॿियो हिनखे इहो हो त असां हलाकु न थी वञूं। त अल्लाह ताला फ़रमाए पियो त असां इहे ॿई शयूं जेके आहिनि न, उहे जिन जूं तदबीरूं, जिन खां बचण जी हिननि तदबीरूं पे कयूं, असां उन्हनि खे ॾेखारण ते चाहियो त ॾिसो तव्हांजी तदबीर हिकिड़े पासे ऐं असांजी जेका तक़दीर आहे ॿिए पासे। तव्हां भले केतिरियूं तदबीरूं करियो, पर असांजी जेका तक़दीर आहे न, तक़दीर जो जेको फ़ैसिलो आहे उहो ग़ालिब ईंदो। ऐं थियो बि ईअं, हिननि पंहिंजा वस पूरा हलाया। फ़िरौन पंहिंजो पूरो लश्कर, पंहिंजूं पूरियूं तदबीरूं हलायूं, पंहिंजो पूरो माल, फ़ौज सभु कुझु ख़र्च कई, पर थियो उहो जेको अल्लाह रब्बुल आलमीन चाहियो। यानी मूसा अलैहिस्सलाम पैदा बि थिया, मूसा अलैहिस्सलाम जेको सो उन्हनि जी परवरिश बि थी, बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन अॻियां अचे पियो व औहैना इला उम्मे मूसा, हितां शुरू थिए थो त अल्लाह रब्बुल आलमीन जंहिं ॿार खां हिननि खे डपु हो, उहो ॿारु अल्लाह ताला हिननि जे पंहिंजे घर में जेको आहे न उनखे परवरिश ॾियारी। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह रब्बुल आलमीन जेको अहिड़ी तदबीर पंहिंजी हलाई, अहिड़ी तक़दीर जो फ़ैसिलो हलियो जो अल्लाह ताला इन क़ातिल जे घर में ई अल्लाह रब्बुल आलमीन इन ॿार खे जेको सो परवरिश ॾिनी। ऐं पोइ जेको सो इन खे ई अल्लाह जहिड़ो लावो बनाए करे जेको आहे सो हिन जे ई मथां जेको आहे सो किरायो, ऐं अल्लाह पाक इन जे ज़रिए सां हिन खे ख़तमु कयो। त फ़साद करणु ज़मीन में, हिकिड़ो माण्हू सोचे थो त भई हींअर मूं वटि इक़्तिदार आहे, हींअर मूं वटि ताक़त आहे, हींअर आउं छा करियां, जेको करियां अॻिलो माण्हू या अॻिली क़ौम मुंहिंजे साम्हूं कुझु ई कान थी सघे, असां छा बि करियूं। त इहो यादि रखणु घुरिजे त इहो हमेशह कोन रहंदो ज़ुल्म।
ज़ालिम जो ज़ुल्म, ज़ालिम जो जेको यानी कुवत हमेशह कान रहंदी। अल्लाह पाक कॾहिं बि पूरी दुनिया में ई अल्लाह पाक हुनखे दुनिया में ई ज़ालिम खे ॾेखारींदो त अल्लाह मज़लूम खे जेको यानी ऊचो कयो ऐं ज़ालिम खे अल्लाह किराईंदो। दुनिया में इहो ॾिसणु घुरिजे। कॾहिं बि जेको पंहिंजी कुवत ते अची करे, पंहिंजे इक़्तिदार ते अची करे ऐं पंहिंजे जेको आहे न उहो ज़ाहिरी असबाब ते अची करे जेको अहिड़ो गुरूर ऐं उन में धोखे में न अचिजे त उनजे करे कंहिं फ़र्द ते या कंहिं क़ौम ते जेको अहिड़ो ज़ुल्म कजे, एॾो उन्हनि खे दॿाइजे, इहो ॾिसी छॾिजे त अंजाम हिते दुनिया में बि ॾाढो बुछड़ो थींदो ज़ालिम जो। अल्लाह रब्बुल आलमीन सही सम्झ जी ऐं सही अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना वलमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन आमीन आमीन।